कैनेडा में दहशतगर्दी में मुलविस एक ॿिए अफ़गान शहरी के गिरफ़्तार किया वियो आहे। कैनेडा पुलिस मूजिबि वलीद खान के टोरंटो में दहशतगर्द सरगर्मियुनि ऐं दाइश सां लाॻापन जे इल्ज़ाम में गिरफ़्तार किया वियो। वलीद खान दाइश माली मदद ऐं सोशल मीडिया अकाउंट्स फराहम करण ऐं क़त्ल जी मनसूबाबंदी में बि मुलविस आहे। कैनेडा पुलिस मूजिबि वलीद खान ॿियनि अणॼातल माण्हुनि सां गॾिजी दहशतगर्द जी साज़िश पिणु कई। अफ़गान दहशतगर्द वलीद खान खां हथियार ऐं बारूदी मवाद बरामद कयो वियो। संदसि गिरफ़्तारी खां अॻु हिकु अफ़गान पनाहगीर खे मंशियात विकिरे जे इल्ज़ाम में पिणु गिरफ़्तार कयो वियो हो। हीअ अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त कैनेडा में दहशतगर्दी में मुलविस हिकु ॿिए अफ़गान शहरी खे गिरफ़्तार कियो वियो आहे। कैनेडा पुलिस मूजिबि वलीद खान खे टोरंटो में दहशतगर्द सरगर्मियुनि ऐं दाइश सां लाॻापन जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कियो वियो। वलीद खान दाइश माली मदद ऐं सोशल मीडिया अकाउंट्स फराहम करण ऐं क़त्ल जी मनसूबाबंदी में बि मुलविस आहे। कैनेडा पुलिस मूजिबि वलीद खान ॿियनि अणॼातल माण्हुनि सां गॾिजी दहशतगर्द जी साज़िश पिणु कई। अफ़गान दहशतगर्द वलीद खान खां हथियार ऐं बारूदी मवाद बरामद कयो वियो। संदसि गिरफ़्तारी खां अॻु हिकु अफ़गान पनाहगीर खे मंशियात विकिरे जे इल्ज़ाम में पिणु गिरफ़्तार कयो वियो हो। अहम ख़बर खां मां आगाह करे रहिया आहियूं त कैनेडा में दहशतगर्दी में मुलविस हिकु ॿिए अफ़गान शहरी खे गिरफ़्तार कियो वियो आहे। कैनेडा पुलिस मूजिबि वलीद खान खे टोरंटो में दहशतगर्द सरगर्मियुनि ऐं दाइश सां लाॻापन जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो। वलीद खान दाइश माली मदद ऐं सोशल मीडिया अकाउंट्स फराहम करण ऐं क़त्ल जी मनसूबाबंदी में मुलविस आहे। कैनेडा पुलिस मूजिबि वलीद खान ॿियनि अणॼातल माण्हुनि सां गॾिजी दहशतगर्दी साज़िश पिणु कई।